फकीर कमरदीन पहवर दादू वारो के बुधाए साईं जैसे हे मिलाद जा ॾींहं आया पो मां रिलणियूं गॾु करे दरगाह ते ॾेई ईंदो हुम फकीर सुनंदा वाला हेड़ी जमात जो हद बिस्तरा त खबर न हे ॿियनि दरगाह वांगुरु थोरो याद अपना बिस्तरा भी अपने साथ लाए बाबा जेको हाल सो पिया नाल ईंदे जेको गिरणो हूंदो उहो बि खाईंदे रिली हूंदी त सुबह ते न त ॿिए फकीर सां रिली पाए सुम्ही पइजां जेको पाइनि सुठो पोइ चे रिलियूं गॾु कयमि पाड़े ओड़े मां रिलियूं तॾहिं समझियूं मायूं हे दौर न हो हे जेको प्रोफेशनल दौर सभु आहे रिलियूं ताए हाणे विकिणियूं आहिनि चइबो हिकिड़ी वीचारी ही उनखे औलाद न पई थिए उनखे डॉक्टर चयो त तूं या हे सॾ तोखे नथी थी चइबो उनजे दर ते बि मां वञी चयो उनखे ख़बर पई उहा नई निको रिली हिकिड़ी खणी आई मूंखे चई साईं ॾिसो वञे हे रिली ॾिजांसि मुंहिंजे तरफ़ां चइजांसि त मां वीचारी निभागी अल्लाह मुझे बख्त किया माखे औलाद न थी थे माखे डॉक्टर हाने ला इलाज करे चयो त तोखे औलाद थींदी न मुझे कोई दवा कराए मन मुझो भागड़ो खुले जैसे रिलियूं खणी अची दरगाह ते पर तुम्हें ॾिनमि साईं बादशाह जाॾो रखियमि 40-50 वाला घणियूं रिलियूं पाण ॾिसी भाई छा जूं आहिनि चइसि हे नंगर जूं आहिनि त पाण उन्हनि सभिनी रिलियूं उन ते हथु विधऊं मूंखे त ॻाल्हि विसरी वई उन में हथु विझी फरमायो बाबा हे रिली सुठी आहे हे रिली सुठी आहे त मूंखे यादि आयो मां चयोमांसि मुंहिंजा सुहिणा मुर्शिद क़ाबिल इन रिली जंहिं माई ॾिनी आहे उनखे औलाद नथी थिए डॉक्टर चयोसि त नथी अथई पाण फरमायूं छो न थींदी रख वञी औलाद थींदसि थी पुट थिया हे मशहूरु नाले साईं जी दुआ आहे। ลา जन ॾिठो तन ख़बर पई। इलाहा इल्लल्लाह ลา इलाहा อิลลัลลอฮ ला อิलाहा อิลลัลลอฮ मुहम्मदुर रसूलुल्लाह ลา इलाहा อิลลัลลอฮ मुहम्मदुर रसूलुल्लाह ลา